अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे गोठ में मासूम बारड़ा रांदियूं क्रिकेट गोरियूं वज वठी जेका भी रांदा ॿारनि जी वॾो मज़ेदार कमु लॻो पियो आहे। असां बि कंहिंजे ॿारनि सां दिलचस्पी वठूं पर ॿारनि खे मासा त खेॾिया ई कोन। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु मां तव्हांखे अहिड़े शेर तव्हांखे कराईंदुसि जेको ॾिसजे त केॾी हरियाली आहे ऐं केॾो मज़ो आहे। हीअ असांजे ॻोठ जा पखी आहिनि जंहिंखे कांव चयो वेंदो आहे, जेकी शाम जे टाइम में असांजे अची ॻोठ में पंहिंजा घरड़ा राति वाइरो कंदा आहिनि। ॾाढो तमामु ख़ूबसूरत मंज़र, ख़ूबसूरत ॻोठ असांजो। हीअ असांजो ॻोठ देवबोरा आहे, असांजे रोड़ी जे लॻोलॻि आहे शुआरा मंडी। तमामु ख़ूबसूरत ॻोठ असांजो। हीअ कांव पखी जेकी पंहिंजो राति जे टाइम में शाम जे टाइम में अची वेहंदा मज़ो कंदा। हाँ गाइस, ही आहे असांजो ॻोठ ऐं तमामु मज़ो। अञा बि तव्हांखे अञा वधीक लाइ शेयर कराईंदुसि। अॻिते हलूं था, ॾिसूं था। वाह, सिंधी जो मज़ो ई पंहिंजो आहे। ये असांजे ॻोठ जी मेयूं आहिनि, नंढड़ी आहे वॾी खे बि जान फ्री आहे न भले। सर्दी ॾाढी वधी वई आहे, हाणे मां जैकेट पायां थो। सर्दीअ खां त बचूं, हाणे अॻिते ॾिसूं। ॾाढो थकिजी पियो आहियां, ॿारहाड़ी घुमी 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 ॾाढी मस्तु लॻी। ॻोठ जा मंज़र ऐं नज़ारा सुन अॻिते हलूं। दोस्तों, ही हुयो मुंहिंजो ॻोठ ऐं मुंहिंजे ॻोठ जा मंज़र। सभिनी दोस्तनि खे मुंहिंजो अर्ज़ु आहे त मुंहिंजो हिकिड़ो नंढिड़ो यूट्यूब चैनल आहे क्यू टीवी सिंधी। दोस्तों, महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे वॉच टाइम ॾियो ऐं सब्सक्राइब कयो। महिरबानी, मां तव्हांजो गुलाम कुर्बानी।